कराची जी आर्ट्स काउंसिल में 15 ॾींहनि वारो सिंध थिएटर मेलो जारी आहे। गुज़िरियल ॾींहुं मोहम्मद रफ़ीक अबड़े जी हिदायतकारी हेठि सिंधी नाटक अधूरी ज़िंदगी पेश कयो वियो। आखिरी महीनो तो ॿुधाए थो छॾियां ऐं उस्ताद अथई न उनखे ॿुधाइजांइ त इज़त सां 4 महीने जी रहियल मसवाड़ जे ऐं जेके रोक 10,000 उधार वरिता आहिनि न कड़कड़ा नोट ॿई हथ विझी। ड्रामे जी कास्ट में निज़ाम चांडियो, एजाज़ चांडियो, लारेब सजण ऐं शम्मा मंगी शामिल हुआ। ॾिसां थो त का परिस्तान जी परी मुंहिंजे साम्हूं अची बीठी आहे। हाणे केड़ी देवली जने चवाई थी पैसा कोन अख लगाई ना गाल के समझण जी कोशिश कर नजमा नदा उहे ना रहा या तो के पाण के खबर है सिर्फ पेट में पूरा है। दुकान जी मसवाड़ बिजली जा बिल आयो हो मेहमान शादियों कबियो है बियो तो मुसलसल तुंजो दवा इसे करे डॉक्टर ने हलाण ला चवा थी वो भी नज़ीर तो वट सदाई बहाना इलाज तो तुंजो हले तो ना हर महीने चेकअप जलाए डॉक्टर ने रोटी तो ला तुंजो सभई दवाओं भी वठी दो जाना पंजो केड़ो मतो फाजा मा इस नजमा इलाज कराए मुझे बस में आ पर बीमारी छड़ाए मुझे हथ में काने मां कने थी चवा तो तुंजे हथ में आ मां तो तोके आखिरी महीनो तो ॿुधाए थो छॾियां ऐं उस्ताद अथई न उनखे ॿुधाइजांइ त इज़त सां 4 महीने जी रहियल मसवाड़ जे ऐं जेके रोक 10,000 उधार वरिता आहिनि न कड़कड़ा नोट ॿई हथ विझी उहे बि व्याज समेत वापसि करे। ड्रामे खे ॾिसण लाइ शहरनि जो वॾो तादाद आर्ट्स काउंसिल में मौजूद हो, जिन ड्रामे जी कास्ट, अदाकारी, स्क्रिप्ट ऐं हिदायतकारी खे खूब सारायो। उन मौक़े ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे ड्रामे जी कास्ट ऐं हिदायतकार ड्रामे बाबति पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। जी अॼु जेको असांजो ड्रामो हुयो प्ले हुयो अधूरी ज़िंदगी ऐं ही हिकिड़ी मुसविर जी आर्टिस्ट हो। मुसविर जेको उनजी ज़िंदगी जी स्टोरी हुई त हुननि सां कहिड़ियूं कहिड़ियूं मजबूरियूं पंहिंजी ज़िंदगी में पेश अचनि थियूं हिकिड़े आर्टिस्ट सां, नंढड़े हिकिड़े आर्टिस्ट सां जंहिंजी काई बि मतिलबु गवर्नमेंट चइजे या कोई बि उन्हनि खे सपोर्ट नथो करे काई बि शइ उन्हनि जी हिकिड़ी ज़िंदगी ते प्ले हुयो। तव्हां सभिनी ॾिठो, ॾाढो माण्हुनि इंजॉय कयो, ॾाढो दाद मिलियो। हितां जी पब्लिक ॾाढी मोटरनी असांजे कननि ताईं उन्हनि जे रोअण जो उन्हनि जे सुॾकनि जा बि आवाज़ पता क्लैपिंग त उन्हनि ॾाढी माशाल्लाह। अॼु कुझु ड्रामो हुयो अधूरी ज़िंदगी, उहो जॾहिं मां परफॉर्म कयो त मूंखे ॾाढो मज़ो आयो ऐं मुंहिंजो हिकिड़ो ख़्वाबु हुयो लाड़काना में या ॿिए हंधि त असां इहो ड्रामो कंदा आहियूं, पर मुंहिंजो ख़्वाबु हुयो त कराची आर्ट काउंसिल में मां बि परफॉर्म कयां। अॼु अलाह जा एहसान तव्हांजी दुआऊं ने त अॼु मां उन हंध ते बीठी आहियां, परफॉर्म कयो आहे ऐं मूंखे ॾाढो मज़ो आयो हीउ करेक्टर करे। ऑडियंस जो न पुछो, मां हुननि जा रोअण जा आवाज़ ॿुधा, इन जो मतिलबु आहे त हू ख़ामोशी सां ॿुधनि था ऐं तमामु सुठा बहितरीनु ऑडियंस आहे हितां जी जो ख़ामोशी सां वेही असांजी ॾिसो न असां महिनत कयूं था, ॾींहं राति यादि कयूं था स्क्रिप्ट वग़ैरह, असांजा थक ई सम्झो लही विया। ड्रामे जो जेको करेक्टर हुयो हिकिड़ो आर्टिस्ट ते फोकस हुयो, हुनजे घर ते हुनजे माहौल ते। मूंखे जेको किरदारु हुयो सेठ हुयो तव्हां ॾिठो, बाक़ी ऑडियंस जेको आहे सो मोट ॾिनी, ॾाढी ख़ुशी थी, रिस्पॉन्स जेको हुननि ॾिनो सो ॾाढी दिलि ख़ुशि थी आहे। असुल में हिन में जेको आहे सो जेका महिनत आहे असांजे पंहिंजो डायरेक्टर जी आहे रफ़ीक अहमद बड़ी साहब जी, जंहिं लिखियो बि डायरेक्ट बि हुन ई कयो ऐं असां कोशिशि कईसीं त उनजी उमेद ते लहूं। तमामु बहितर ॻाल्हि आहे। कराची में असां त ईअं था चाहियूं त ओवरऑल सिंध सॼी में अहिड़ा फेस्टिवल थींदा रहनि ऐं ईअं मेला मतल हुजनि, ॾाढो बहितर थींदो आर्टिस्टनि जे लाइ बि। एक्टरनि माशाल्लाह ड्रामे जे कैरेक्टरनि सां ख़ूब निभायो ऐं ऑडियंस बे ज़बरदस्त सपोर्ट कयो। वॾी महिरबानी कराचीअ जे ऑडियंस जी, असांखे एतिरी उमेद न हूंदी आहे त को एतिरा सिंधी अची एतिरो रिस्पॉन्स ॾींदा। ऐं मुंहिंजे ड्रामे जो थीम हो हिकु आर्टिस्ट जी ज़िंदगीअ ते मुश्तमिल हिकिड़ो ड्रामो जेको कसम पुरसीअ वारी ज़िंदगी थो गुज़ारे। हुनजी घरवारी बीमार आहे, हुनजो मक़सदु जेको आहे उहो नुमाइश लॻाइणु आहे, तस्वीरी नुमाइश। हुन तस्वीरी नुमाइश जो मक़सदु इहो हो त जीअं अर्निंग वधीक थिए, पेमेंट अची वञे त जीअं मां हिकिड़ी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघां। उन में उहो वीचारो कामयाबु नथो वञे, उन जी परेशानी ऐं आलम में उहो जॻह बि खपाए थो वञे ऐं घरवारी बि उनजी गुज़ारे थी वञे। बहरहाल मायूसी ऐं
परेशानी वारी कैफ़ियत ई हुन ते बहाल थी रहे। कैमरामैन इरफान अबड़े सां असद मुमताज़, कराची।